Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. इस्लामाबाद में पघारन में वादिलाए एहतजाज कंदड़ सरकारी मुलाजिम ऐं पुलिस चकरनि सबबि इलाइक़ो जंग जे मैदान में तब्दील। शदीद शेलिंग ऐं चकरनि बावजूद सरकारी मुलाजिम कंटेनर हटाए डी चौक ते पहुची विया। पुलिस शेलिंग सबबि केतिराई मुलाजिम बेहोश, रेंजर्स एहलकार बि पोइ ते हटी विया। शाहराह श्रीनगर ऐं शाहराह दस्तूर ब्लॉक, सेक्रेटरीट ऐं वज़ीर आज़म हाउस ॾांहुं वेंदड़ रस्ता बंदि। चकरनि दौरान मचरियल माण्हुनि जो बि एहलकारनि ते पथराव। पुलिस 2 दर्जन खां वधीक मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो। मुलाज़िमनि तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो बि घेरो। गिरफ़्तार अॻवाणनि जी आज़ादी लाइ नारा, मुलाज़िमनि तरफ़ां मुतालबनि जी मंता ताईं एहतजाज जारी रखण जो चिता। वफ़ाक़ी वज़ीरनि ॻाल्हियुनि में नाकामी जो ज़िम्मेवार सरकारी मुलाज़िमनि खे करार ॾेई छॾियो। शेख रशीद चयो आहे त तइ थियो त ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं वेंदियूं। ओचितो ग्रेड 17 खां 22 ताईं जे ऑफिसर्स खे शामिल करण जो मुतालबो साम्हूं आयो। सरकारी ऑफिसर पघारुनि में इज़ाफ़े लाइ दबाव विझी रहिया आहिनि। दिफ़ा वारे वज़ीर परवेज़ खटक चयो आहे त मुलाज़िमनि असांजूं ॻाल्हियूं तस्लीम कनि या पे एंड पेंशन कमेटी जे फ़ैसिले जो इंतज़ारु कनि। सूबाई हुकूमतनि जा मामला असांजे हथ में न आहिनि। पीपल्स पार्टी, नून लीग, JUI ऐं ॿियनि पार्टीज़ तरफ़ां इस्लामाबाद में एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि ते पुलिस तशद्दुद जी मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PTI हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जा मसइला हल करण बदिरां ताक़त जो इस्तेमालु कयो। पीपल्स पार्टी एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि सां गॾु आहे। नून लीग अॻवान मरियम नवाज़ सरकारी मुलाज़िमनि जे एहतजाज जी हिमायत कंदे चयो आहे त मुलाज़िमनि ते तशद्दुद मां ज़ाहिर थियो त हुकुमरान कंहिं सां बि सचा न आहिनि। ज़ालिम हुकुमराननि सरकारी मुलाज़िमनि खे बि न बख़्शियो। मरियम नवाज़ तरफ़ां गिरफ़्तार मुलाज़िमनि खे जल्द आज़ाद करण जो बि मुतालबो। इनके चार्टर में लिखा हुआ है कि ओपन बैलेट होनी चाहिए। पिछली बारी ये नून लीग ने बार कहा कि जब ओपन बैलेट होना चाहिए, मैंने तायद की नून लीग के हाँ जी ओपन बैलेट होना चाहिए। आज ये क्यों पीछे हट गए हैं? इशू ये है कि क्या सेनेट इलेक्शन हमने इसी करप्ट सिस्टम के जरिए लड़ना है या ट्रांसपेरेंसी लेके आनी, ये सारा इशू है। बस अब ये जो कहना कि हमारे मेंबर जा रहे हैं या नहीं जा रहे, ये याद रखें गवर्नमेंट के लिए ज़्यादा आसान है। हमारे लिए अपनी जितनी हमारी सीटें हैं उनसे ज़्यादा हम ले सकते हैं, क्योंकि गवर्नमेंट के पास पावर होती है। हम गवर्नमेंट में बैठ के कह रहे हैं कि ये ओपन बैलेट होनी चाहिए, यही लोग रोएंगे जबकि देखें तहरीक इंसाफ की सीट से ज़्यादा मिल गई हमें सेनेटर, ये लोग रोएंगे। अभी मैं आपको कह रहा हूँ, क्योंकि हम ज़्यादा सीटें ले सकते हैं। सेनेट चूंडुनि लाइ वोट विकिरो थियण वारी वीडियो पहिरियों भेरो ॾिठी आहे। पहिरीं इहा वीडियो ॾिसां हा त अदालत में पेश करे छॾियां हा। वज़ीर आज़म मेंबर जे विकिरे वारी वीडियो पहिरीं ॾिसण जी तरदीद करे छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त वीडियो जी टाइमिंग ते न पर वोट जे विकिरे ते सवाल थियणु घुरिजनि। ऑपोज़िशन ओपन बैलेट वारी मुंहिंजी ॻाल्हि न मञी त पाण रोईंदा। सेनेट चूंडुनि लाइ वोटनि जे कारोबार में वधीक माल फज़ल रहमान ठाहियो आहे। रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त मूंखे बि केतिराई भेरा पैसनि एवज़ सेनेट सीट विकिरो करण जी आछ थी हुई। सीट विकिरो करण लाइ सिधी ऐं अणसिधी रीत राब्ता कया विया। बलूचिस्तान में हाणे खां सेनेट चूंडुनि लाइ हिकु वोट जी क़ीमत 50 खां 70 करोड़ रुपया लॻाई पई वञे। वीडियो तो उनके अपने लोगों की है, तो जो गन उनके अपने यहाँ है, खुदा के लिए अपना गन अपने मुंह पर मले, वो अपना गन दूसरों के मुंह पे न मले। हमारा दामन साफ है, कौम के सामने सरेंडर होगा, किसी सियासी पार्टी के सामने नहीं। वोट कौम का हक है, आम आदमी का हक है, और अवाम के मुकाबले में तमाम इदारे
रियासती हों, सरकारी हों, हुकूमती हों, वो आवाम की खादिम हैं, मुल्क की खादिम हैं। उनको अपने उस दायरे में रहना होगा। हम इक़दाम करेंगे, ज़रूरी नहीं कि हम नताइज पे पहुँच सकें, फिर दूसरा इक़दाम करेंगे, फिर तीसरा इक़दाम करेंगे, लेकिन जद्दोजहद जारी रहेगी और अवाम अपना अलम बगावत इस ज़ालिमाना निज़ाम के खिलाफ बुलंद रखें। वीडियो PTI वारनि जी आहे। इमरान ख़ान पंहिंजो गंद असां ते न पर पाण ते उछले, असांजो दामन साफ़ आहे। PDM सरबराह जो वज़ीर आज़म जे बयान ते रद्द अमल। मौलाना फज़ल रहमान चयो आहे त अवाम जो वोट चोरी थियो आहे त सरेंडर बि सियासी पार्टीज़ आॾो न पर अवाम आॾो करणो पवंदो। समूरा रियासती ऐं हुकूमती इदारा अवाम जे मातहत आहिनि, खेनि उन ई दायरे में रही कमु करणो पवंदो। हाणे त PTI जे अंदरां बि एहतिसाब जो आवाज़ बुलंद थी रहियो आहे। हुकुमराननि मां जान छॾाइण ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी। ये बड़े मज़े की बात है कि वोट भी हमारे बिके, 17 वोट हमारे बिके, हमने उनको पार्टी से निकाला और उबैदुल्लाह मायार कहता है कि हमने उसको पैसे दिए। तो अगर मैं उनको पैसे देता तो वोट कहीं और कैसे थे? मैंने कभी नहीं कहा, ना मैं कहूँगा, क्योंकि हमारे अपने PTI के वोटर्स थे। तो मैंने कभी नहीं कहा ये वोट जहाँ बिके, और ना वो स्पीकरों से टोटल झूठ है। इस्लामाबाद में घर है, जब चाहे हम आपको बता देंगे। सेनेट चूंडुनि में हॉर्स ट्रेडिंग वारी वीडियो मुल्की सियासत में ममड़ मचाए छॾियो। हुकूमती शख्सियतनि तरफ़ां वज़ाहतुनि जो सिलसिलो जारी। वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक हॉर्स ट्रेडिंग में मुलविस हुजण जी तरदीद कंदे चयो आहे त मूं कॾहिं बि MPS खे पैसा वठण लाइ न चयो हो। उबैदुल्लाह मयार ग़लति चयो आहे त मूं खेनि वोट विकिरो करण लाइ चयो। मेंबर्स जी ॾेती लेती दौरान बि आऊं मौजूदु न हुअसि। समूरो मामिलो मोहम्मद अली शाह जे ज़रिए थियो आहे। क़ौमी असैम्बली जे स्पीकर वीडियो स्कैंडल खां लातालुकी ज़ाहिर करे छॾी। स्पीकर असद कैसर चयो आहे त वीडियो स्कैंडल सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे। वीडियो में नज़र ईंदड़ जाइ पेशावर में स्पीकर जो हाउस आहे। मुंहिंजे बारे में बयान मामले तां ध्यानु हटाइण जी मकरूह कोशिश आहे। मुल्क में जमहूरियत बरक़रार रहे हा त सियासत में ईअं पैसो न हले हा। सुप्रीम कोर्ट में सेनेट इलेक्शन बाबति सदारती रेफरेंस जे ॿुधणी दौरान जस्टिस एजाज़ुल अहसन जा रिमार्क्स। अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो त 1973 में कंहिंखे ख़बर बि न हूंदी त माण्हू नोटनि जा बैग्स खणी ईंदा। चीफ जस्टिस चयो त सूरतहाल एतिरी बि सादी न आहे जेतिरी तव्हां चई रहिया आहियो। अदालत रेफरेंस ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। PPMPA राजा खान महर बि नैब जे रेडार ते अची वियो। नैब जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास दौरान MPA राजा खान महर ऐं लोकल गवर्नमेंट घोटकी जे ज़रिए ऑफिसर्स ख़िलाफ़ इंक्वायरी जी मंज़ूरी। ख़ैबर पख्तूनख्वा जे वज़ीर शौकत यूसुफ जे ख़िलाफ़ इंक्वायरी जो फ़ैसिलो। बलूचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर सनाउल्लाह ज़हरी SSP जैकबाबाद जे ऑफिस जे अमलदारनि ऐं कश्मीर जे रेवेन्यू अमलदारनि सूदो ॿियनि ख़िलाफ़ 8 इन्वेस्टिगेशन्स जी बि मंज़ूरी। नैब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इकबाल जी सदारत हेठि एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास दौरान 2 रेफरेंसिस दाख़िल करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। वफ़ाक़ ऐं चइनी सूबनि तरफ़ां मेंबर्स खे फंड्स जारी न करण जी दावा। सुप्रीम कोर्ट मेंबर्स खे फंड्स जारी थियण वारे मामले ते नाणे खाते जे सेक्रेटरी खां सुभाणे ताईं रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत वज़ीर आज़म जे सेक्रेटरी तरफ़ां जमा करायल जवाब खे गैर वाज़े करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म तरफ़ां मेंबर्स खे फंड्स जारी करण बाबति नोटिस ते ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल पेश। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा अटॉर्नी जनरल सां मुख़ातिब थींदे चयो त हुकूमती जवाब कंहिं लिखियो आहे। वज़ीर आज़म जे सेक्रेटरी जवाब लिखियो या तव्हां लिखियो। जस्टिस एजाज़ुल अहसन चयो त वज़ीर आज़म बि हिन मामले ते जवाब ॾे। चीफ जस्टिस चयो त नाणे खाते जे सेक्रेटरी जो बि जवाब अचणु घुरिजे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त वफ़ाक़ी हुकूमत जे जवाब में अदालत तरफ़ां पुछियल सवालनि जा जवाब नाहिनि। लॻे थो वज़ीर आज़म अदालती फ़ैसिलो सही नमूने नाहे पढ़ियो। शायदि वज़ीर आज़म फंड्स ॾियण लाइ दर खुलियल रखण जी कोशिश कई। हुकूमत तरफ़ां आवाम लाइ महांगाई जो वधीक हिकु तोहफ़ो। नेपरा बिजली ₹1.53 महांगी करे छॾी। जारी थियल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त बिजली जे अघनि में वाध डिसंबर महीने जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई। बिजली जा नवां अघ फ़रवरी खां लागू थी वेंदा। के इलेक्ट्रिक जा वापेदार बिजली जे नवनि अघनि खां आजा करार।
कराची में गुजर नाले सूदो मुख़्तलिफ़ इलाक़नि में हददख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। सेंट्रल डिस्ट्रिक्ट में सभ खां वॾे नाले जे भरपासे में कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ कार्रवायूं। अमले केतिराई दुकान घर ऐं छपरा ड्राहे पट करे छॾिया। ऑपरेशन दौरान अमलो ड्राहे पट कयल इमारतुनि जो सामान खणण सां गॾु चौपायो माल बि काहे वियो। इंतज़ामिया जो चवणु आहे त लियारी जे गुलिस्तान कॉलोनी, खारदर, मच्छी मार्केट ऐं ॿियनि इलाइक़नि में हददख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। एंटी इंक्रोचमेंट सेल खे रोज़ानो ऑपरेशन करण जी हिदायत। सुप्रीम कोर्ट ज़हनी तौर माज़ूर ॿिनि क़ैदियुनि खे मिलियल मौत जी सज़ा उम्र क़ैद में तब्दील करे छॾी। क़ैदी इमदाद अली ऐं कनीज़ा बीबी खे पंजाब में दिमाग़ जे इलाज वारी अस्पताल मुंतक़िल करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री ज़हनी तौर माज़ूर क़ैदियुनि खे मौत जी सज़ा ख़िलाफ़ अपीलनि ते फ़ैसिलो जारी करे छॾियो। हिकु जवाबदार ग़ुलाम अब्बास जी मौत वारी सज़ा ख़िलाफ़ सदर खे ॿीहर अपील उमाणण जो बि हुकुम। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त उमीद त सदर सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में अपील ते फ़ैसिलो कंदो। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतनि खे ज़हनी मरीज़ क़ैदियुनि बाबति क़ानून ऐं जेल रूल्स में तरमीम करण जो बि हुकुम। कराची जे इलाइक़े बल्दिया में धागे जी फैक्ट्री खे लॻल ख़ौफ़नाक बाहि सबबि फौत थियलनि जो अंग टे थी वियो। फैक्ट्री खे लॻल बाहि ते ज़ाब्तो आणण बाद कूलिंग जो अमल जारी। रेस्क्यू इख्तियारनि जो चवणु आहे त फैक्ट्री अंदरि 3 माड़ ते बाहि भड़की पई, जंहिं ॿियनि हिसनि खे बि पंहिंजे वकड़ में आणे छॾियो हो। फैक्ट्री अंदरि फाथल माण्हुनि खे ॿाहिरि कढण वारो अमल बि मुकमल। फौती फ़ौरियतनि में अली शेर, मोहम्मद काज़िम ऐं फयाज़ शामिल। फैक्ट्री इंतज़ामिया जो चवणु आहे त बाहि वाक़े दौरान सिक्योरिटी ख़दशनि सबबि खिड़कियुनि खे बंदि कयो वियो। फैक्ट्री में एमरजेंसी एग्ज़िट मौजूदु आहे। फायर ब्रिगेड गाॾियूं देरि सां पहुचण सबबि नुक़सानु वधीक थियो। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल मुतासिर फैक्ट्री जो दौरो करण बाद चयो आहे त लॻे थो फैक्ट्री खे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी। तंहिं हूंदे बि वाक़े जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। डोकरी में जिनसी ज़्यादती जो शिकार नींगरी जी हालत ख़राब। लाड़काणो में शेखज़द चिल्ड्रन अस्पताल जी इंतज़ामिया मुतासिर नींगरी खे एमरजेंसी वार्ड मुंतक़िल करे छॾियो। डोकरी पुलिस नींगरी मुल्क कलहोड़ो सां ज़्यादती जे केस बाबति रिपोर्ट मक़ामी अदालत में जमा कराए छॾी। लाड़काणे जी अदालत में ॿुधणी दौरान SHO डोकरी चयो त ज़्यादती केस में मुख्य जवाबदार सोनो लाशारी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। केस डोकरी जी अदालत में रिमांड लाइ पेश कयो वेंदो। ज़्यादती केस में दहशतगर्दी जा कलम बि शामिल कया वेंदा। हैदराबाद जी अदालत उमरकोट में सरकारी दवाउनि जी मद में 2.5 करोड़ जी करप्शन केस में 2 MSs ऐं स्टोर कीपर ऐं हिकु अकाउंटेंट जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद अमलदार पुलिस जी मौजूदगी में खिसकी विया। TMO गढ़ी यासीन में करप्शन प्रेफरेंस ऑफिसर्स ऐं मुलाज़मन सूदो 46 जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू। सख जी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान जवाबदारनि तरफ़ां ॾोह भॼण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब करे वरितो। फ़र्द जुर्म लागू थियल जवाबदारनि में अब्दुल रशीद मलिक, आगा जहांगीर, गोहर हुसैन खुलपोटो, आगा ख़ालिद, ख़ातिम हुसैन ऐं ॿिया शामिल। नैब जो चवणु आहे त TMO गढ़ी यासीन में 11 करोड़ 4,57,000 रुपयनि जे घोबिन जे रेफरेंस दाख़िल कयो वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वरिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।